ही अलाए केर हाँ बाबा खानदान तो टालपुर मीरा हो न गरीब भाई गरीब पर आयो तो बरोच तंजी माना बरोच जो को गरीब बरोच न थी अजब जड़ा बागराणी आयो गरीब भाई गरीब आयो तो बरोच न आयो तो टालपुर न मुझा दोस्त अजीज अवा खामा पूछा तो खुदा के हाजिर नाज़िर समझी बुधाजो अवा जान मोहम्मद जे लाए 100 देगन जो सवाब मोकलियो आया देगियो मोकलियो थवा सबई 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 गालायो सबई जोर सां गालायो छा मोकलियो थवा देगियो तो कोन मोकलियो थवा न देगन जो सवाब जो देगन जो न मौलवी के हया न तो अचे जेको ये तो चो तो 100 देग खराब थी वींदी ओ अंधा एयो वहाबिन जी देग काने जेका खराब थी वजे सवाब क़यामत ताईं पियो हुंदो आ खराब कोन थींदो आ देग तुझी खराब थी दी गोड़ तुझो खराब थी दो भत तुझो खराब थी दो दाल तुझी खराब थी दी खानो तुझो खराब थी दो सवाब खराब कोन थी दो असा सुन्नत जमायत वारा पांजे मुसलमान के सवाब मोकलींदा आहियूं छा मोकलींदा आहियूं बाबा आई सवाब खराब न थींदो आ हिन के लेखे त शायद देगियूं वनी कब्र में ॾईंदा न न न असी देगियूं हिते विराए खाराईंदा आहियूं हिते माण्हू खाई वेंदा आहिनि पोइ जेको हिते माण्हू खाईंदा आहिनि उन जो सवाब अल्लाह ॾींदो आ बाक़ी जेकॾहिं कब्र में हुनखे अल्लाह ताला ताम ॾींदो आ उहो जन्नत जो हूंदो आ ऐं जन्नत जो ताम क़यामत ताईं ख़राब थींदो ई कोन्हे को सबई चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अदा है तने हारियो सिंधी में चइबो आ जहिड़ो मुंह तेड़ो मोचड़ो छा चइबा जहिड़ो मुंह जहिड़ो सुवाल ॾाढे ॻाल्हायो मूंखे हिकिड़े चिठी लिखी आहे चिठी मुंहिंजे खीसे में पई आहे चइसई मुफ्ती साहब अवी जेके ख़ैर ख़ैरातूं था करायो माण्हुनि खां उहे खाईंदा हूंदा ज़रूर खाईंदा हूंदा पोइ हाज़मो बि थींदो हूंदो पोइ हाओ हाज़मो थींदो हूंदो त ज़रूर कब्र में जंगल जो ख्याल बि कंदा हूंदा पोइ जंगल जो ख्याल कंदा हूंदा त कब्र में भंगी बंगी त आहे कोन पोइ तव्हां जे ख़त्मनि जे करे तव्हां सुन्नत जमायत वारनि जूं कब्रूं त किन हूंदियूं जागो था अवी खत्मो जो था पो अवां जा वॾा खाइनि था खाइण खां पोइ वरी हाज़मो थियनि थो हाज़मे खां पोइ वरी जंगल जो ख्याल कनि था जंगल जो ख्याल जो कनि था त कब्र में भंगी त आहे कोन जेको बुहारो कढे उहो किन पियो आहे मंझंदि जो शाम जो सुबुह जो जुमे जो ख़त्म यारी जो ख़त्म ॿारी जो ख़त्म उहे खाईंदा वञनि कब्रूं तव्हांजे वॾनि जूं कब्रूं किन लॻियूं पियूं छो त तव्हीं खारायो नथा हू खाइनि था हाज़मो बि कनि था पोइ इहो त तव्हांजो त कमु ख़राबु आहे हाणे जेकॾहिं तो अहिड़ी चिठी लिखी आहे त मूं वटि जवाब बि अहिड़ो आहे अबा ॿुधायां नाराज़ कोन थींदो न ॻाल्हि असुल ही आहे असां पंहिंजे वॾनि खे ख़त्म ॾियारींदा आहियूं असांजा वॾा खाईंदा बि आहिनि खाइण खां पोइ हाज़मो बि थींदो अथनि हाज़मे खां पोइ जंगल जो ख्याल बि कंदा आहिनि पर सफ़ाई थी वेंदी आहे कीअं सफ़ाई थी वेंदी आहे जो अवां वहाबी न को ख़त्म ॾियारियो न को खारायो असां वारा खायो ढव कयो वेठा आहिनि तव्हां वारा बुखिया वेठा आहिनि असां वारा जंगल जो ख्याल कंदा आहिनि तव्हां वारा वात पटियो वेठा हूंदा आहिनि अब हावया न असां वारा जंगल जो ख्याल कंदा वेंदा
ऐं वहाबिन वारा जेके बुख ते वेठा हूंदा चवंदा यार ॿियो तो कुझु कोन थो मिले भला इहो ई ॿियो भला पोइ मूं चवंदो त असांजो जो बि कमु थियो वञे वहाबिन जो बि कमु थियो वञे ओ बेवकूफ़ बेवकूफ़ जाहिल इहो तो एतराज़ कयो तॾहिं तो जे मुंह ते दांगी घुमायम न त ईअं आहे कोन को जेको जन्नती ताम बानो खाईंदो आहे जे क़यामत जे ॾिहाड़े कब्रिस्तान में क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में काकूस कोन हूंदा क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में भंगी कोन हूंदा अल्लाह जे हबीब फरमायो आहे जन्नती ताम खाईंदा ओबराई ॾींदा हज़म थी वेंदो पघर जे ज़रिए हज़म थी वेंदो खुशबूदार पघर हूंदो न को भंगी न का कब्र में गंदगी असां अहले सुन्नत जो आयो न कि अल्लाह ताला सवाब नसीब फरमाईंदो खुदा समझाए चओ आमीन अल्लाह सला हिदायत जे चओ आमीन आओ तोखे मां ॿुधायां त नबी पाक जे ज़माने में बि अहिड़ो अमल हुयो महबूब पाक जो हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत साद बिन मुआज़ रज़ी अल्लाह तआला अन्हु ओ नबी पाक जे खिदमत में आयो आहे अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह कद मातत उम्मी ऐं अल्लाह जा हबीब मुंहिंजी अम्मा गुज़ारे वैया पर ओच तो गुज़ारे वैया नसीहत वसीयत करे कान सघी आहे जेकॾहिं मुंहिंजे अम्मा खे मौक़ो मिले हा त नसीहत ज़रूर करे हा वसीयत ज़रूर करे हा पर ओच तो मरी वई हाणे आउं चाहियां थो त अम्मा जे नियत को ख़त्म ख़ैरात कयां जेकॾहिं उनखे सवाब पहुचे त कयां जे न पहुचे त या रसूल अल्लाह को न कंदुसि हुज़ूर जी ज़ात बाबरकात फरमाइनि था साद तूं माउ जे नाले ते ख़ैरात कर तुंहिंजी माउ खे सवाब पहुचंदो मां मोहम्मद ज़ामिन वेठो आहियां आउं तुंहिंजे लाइ ज़मानत थो ॾियां त तूं पंहिंजी माउ खे सवाब पहुचा ऐं तुंहिंजी माउ खे सवाब पहुचंदो जंहिंजी ज़मानत मां मोहम्मद करीम जी अर्ज़ कई या रसूल अल्लाह छा कयां पाण फरमो अहब्बुल अअमाल इलल्लाह अदवमुहा अल्लाह खे उहो कम वधीक वणंदो आहे जेको सदको जारी हुजे जेको सदको हमेशा थींदड़ हुजे उहो अल्लाह खे पसंदि आहे तंहिंजे करे मुंहिंजी तोखे सलाह आहे साद तूं पंहिंजे माउ जी नियत मदीने में खूह खणाए साद सगोरे खूह खणायो पानी मिठो निकतो हुजूर करीम अलैहिस्सलाम के साद वठी आयो पाण करीम अलैहिस्सलाम के पानी कढी पेश कयई इमामुल अंबिया पानी वापरायो आ हुजूर करीम जे ॿियनि असहाबन भी पानी वापरायो आ नबी करीम भी दुआ घुरिया साद भी दुआ घुरिया हुजूर पाक अलैहिस्सलाम फरमाइन था साद लब्बैक या रसूल अल्लाह क़यामत ताईं खूह हूंदो तुंहिंजे माउ खे भी क़यामत ताईं सवाब पियो मिलंदो जेसी ताईं हे खूह हूंदो तुंहिंजी माउ खे खूह जो सवाब मिलंदो माण्हू पानी पीअंदा वुज़ू कंदा उञाया बुखाया ग़रीब मिस्कीन शाहूकार अमीर वुज़ू कंदा गुस्ल कंदा कपड़ा धोअंदा पंहिंजी हाजत पूरी कंदा इन खूह जो पानी जेसी ताईं इस्तेमाल थींदो रहंदो तुंहिंजे माउ खे सवाब मिलंदो रहंदो साद सगोरे चयो कि भला जेकॾहिं मुंहिंजे माउ खे हिन खूह जो सवाब मिलंदो त भला मां खूह ते नालो थो रखां पाण फरमो कहिड़ो थो नालो रखी मां चवां थो हाज़ल बीर ले उम्मे सादिर या रसूल अल्लाह हिन खूह जो नालो थो रखां साद जे माउ वारो खूह हे खूह साद जी माउ जो आहे
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे मनो कन हा, नाजायज़ चवन हा बाबा तो गैरुल्लाह जो नालो रखियो आ, अल्लाह खां सवा ॿिए जो नालो न रखबो आ, तो साद जी माउ जो नालो रखियो आ, इहो तो कम जायज़ न कयो आ। पर न, रसूलुल्लाह फरमाइनि था साद तो पंहिंजे